सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां सच साईं जे द्वार ते हक़ीक़त में पंहिंजी नीयत बदिलाए ॾींदा, पंहिंजी सोच बदिलाए ॾींदा। जॾहिं असांजी नीयत चङी थींदी आहे त पोइ सभु कुझु चङो थींदो आहे। ऐं असां इहे महात्मा उन सच साईं जे द्वार ते अचण जो मक़सदु आहे पंहिंजी नीयत खे बहितर कर, पंहिंजी ॿुधी खे सही कर, पंहिंजी सम्झ खे बहितर कर। इन करे असां ॾिसंदा हिकिड़ी कहाणी कथा या किसो जरा कोई बि नालो ॾियो। वो नारद जॾहिं भॻवान जे द्वार ते वेंदो तो जिते वेंदो भॻवान मिटी साफ़ कराए छॾींदो। ऐं जॾहिं हिकिड़े ॾींहुं ॾिठियो भई जिते मां वेहां थो धरती तो साफ़ कराए, उनखां पुछई छो? चए तूं गुरू न कयो आहे इन करे आहे। ऐं चएसि मां गुरू कयां कंहिंखे कयां, जेको पहिरियों शख़्स मिलई उन सां कजांइ। ऐं जीअं सुबुह जो थियो पहिरियों ई शिकारी मिलियुसि, जंहिंखे जेके हुया के जानवर के पखी के पशु के मोअल के ॿधल कुल्हे ते आ। ऐं हिनखे ॾिसी करे ॾाढी किराहत आई त वास्तो पियो उहो बि शिकारी सां। उते छा थींदो? ऐं हू वापसि हलियो आयो ऐं अची करे पोइ भॻवान सां हुनजी शिकायत शुरू कई। हुन चयो हिकु त मां तोखे चयो उनखे करे आ, हिकु उहो न कई, अञा अची करे हुनजी गिला कई, हुनखे घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाई, इहो पाप अञा ॿीणो जुदा लॻो। तंहिंजे करे तूं त भोगी ते भिट कंदे तूं निंदा कई आहे, तुंहिंजे लाइ ग़लति वहिंवार कयो आहे। ऐं चए हाणे छा करां? हाणे 84 जो चकर भोगणो पवंदो, तूं ग़लति कमु कयो आहे। चए उनजो हाल, चए उनजो हाल बि उनखां वञी पुछ। ऐं जॾहिं उहो उन सां मिलियो उन हालत में 84 को कीअं बचा? तो जॾहिं नारद भॻवान ॾे वापसि आयो उन मूंखे चयो मां मिलियोमांसि, ऐं 84 लख जेके जूड़ियूं आहिनि मूंखे पतो त आहे कोन, तुंहिंजो 84 भोगींदे सभु मूंखे छापे थो ॾे हिकु जॻह ते आहिनि कहिड़ियूं 84। ऐं भॻवानु 84 लख जूड़ियूं छापियूं ऐं नारद उते लेटण लॻो। ऐं जॾहिं लेटे भॻवानु पुछियोसि छा कंदो पिया? चए साईं उहा बि तुंहिंजी 84, गुरू चयो हे बि 84, मां त पंहिंजी लेटे करे पूरी कई न, मुंहिंजी किथे जान छुटी, बाक़ी पाण ॼाण जेको बि आहे। ऐं भॻवानु चयो गुरू जो इहो ई कमु आहे, 84 कटे छॾींदो आहे, कंहिं बि नमूने में हिकिड़े जनम में मिटाए छॾींदो आहे। हाणे इहा कथा कहाणी हक़ीक़त सचाई किसो असांखे कोई बि नालो ॾियो, पर जेकॾहिं असां गहराई में वेंदासीं त पोइ इहा असां सभिनी जी कहाणी आहे, असां मां हर हिकु जी कहाणी आहे। जेको उहो भॻवान ॾे वियो ऐं भॻवान जो तुंहिंजी ज़िंदगी में गुरू जो हुजणु लाज़मी आहे। गुरू जो हुजणु इन करे लाज़मी आहे छाकाणि असांजी खोपड़ी फिरंदी रहंदी आहे, असांजो दिमाग़ फिरंदो रहंदो, असांजी सोच नेगेटिव पॉज़िटिव एतिरी त फिरंदी आहे जो हिकु दफ़ो लॻंदो आहे असां सॼो पंहिंजो खून जो कतिरो कतिरो उनखे ॾेई छॾूं, ऐं ॿिए घड़ी असांखे लॻंदो आहे त इनखे पूरो करे रखूं, सा बि ॾुख आहिनि ई उनजे करे। तंहिंजे करे असांजो जीवन जेको आहे, असांजो दिमाग़ जेको आहे तेज़ी सां फिरंदो